रहीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम सिंधी बोर्ची खाने में खुश आमदेद। अॼु असां ठाहींदासीं वाङणनि जी भाॼी जेका घरनि में आम ठहंदी आहे। बसि उनखे थोरो मां डिफरेंट तरीक़े सां थी ठाहियां। वाङण जेके बि तव्हां हुजनि उन्हनि खे 2 या 3 पीसिस में कटे वठो। कहिड़े बि क़िस्म जा वाङण हुजनि, गोल हुजनि, रिघा हुजनि, कहिड़ा बि हुजनि, उन्हनि खे हल्को शेडो फ्राए कयो। छो जो घणो फ्राए कंदो त उहो सॼो तेल पी वेंदा। थोरो तव्हां तेल मतिलबु अगरि मुनासिबु तेल यूज़ करणु चाहियो था त उन्हनि खे शेडो फ्राए कंदा ईंदो। इन सां इहो थींदो त उहे टुटंदा न, मतिलबु तव्हांजी भाॼी फील थींदी। हूअं त तव्हां इन जो वाङण जो भुर्तो बि ठाहे सघो था, इनशाला उहो बि कॾहिं ठाहींदासीं। लेकिन हींअर इहो हूंदो त तव्हांजी भाॼी में फील थींदो त तव्हांजा वाङणनि जी भाॼी आहे न। इन सां इहो आहे त वाङण घणी देरि ताईं कारो बि न रहंदो ऐं थोरो फ्राए थियलु हूंदो त तव्हांजो पची बि वेंदो। इन कंडीशन में ई मतिलबु तव्हां अगरि इन में मथां चाट मसालो विझी खाइणु चाहियो त बि तव्हांजो पचियलु ई हूंदो, ठीकु आहे न। लेकिन असां इन जी भाॼी था ठाहियूं, इन लाइ पोइ असां ग्रेवी ठाहींदासीं। पहिरियां उन्हनि खे थोरो हल्को हल्को फ्राए कंदासीं ऐं आलू बि उन में ज़ारा विझंदासीं। रुगो वाङणनि जी भाॼी त न खाईंदा न ॿार, सो इन जे करे असां जेके आलू आहिनि आलूनि खे बि शेडो फ्राए कंदासीं ऐं उहे हल्की बाहि ते शेडो फ्राए कजो त जीअं तव्हांजा तक़रीबन 80% आलू उन में ई ॻरी वञनि। मां उन में थोरो पहिरियां हल्को सो लूणु विधो आहे, छो जो जीअं पटाटनि जे अंदर में हिकिड़ो लूणु थोरो पइजी वञे। हुन लूण सां इहो थींदो त पटाटो पंहिंजो पाणी छॾींदो त हू काफ़ी हद ताईं ॻरी वेंदो। अगरि इन स्टेज ते तव्हां हल्के ॿारनि ते ढकु ॾेई रखणु चाहियोसि, अगरि तव्हांखे जल्दी हुजे त, मूंखे एॾी जल्दी न हुई त मां इन जे करे इन्हनि खे आराम आराम सां पे फ्राए कयो। अगरि हिते तव्हांखे जल्दी हुजे त इन्हनि खे हल्को बाहि ॾेई ऐं मतिलबु थोरो लूणु विझी ऐं ढकु ॾेई छॾियोसि त ही तव्हांजे 2 या 3 मिंटनि में ॻरी वेंदो न आलू। त उनखां पोइ उहे आलू बि कढो। हाणे असां ज़ारा भाॼी था ठाहियूं त इन लाइ उनजो मसालो ठाहींदासीं। पहिरियां इन में बसर विझी जेसि ताईं दाग थिए थो तेसि ताईं असां हिकिड़ी प्याली खणंदासीं पाणीअ जी। उन में असां हेड विझंदासीं, उन में असां धाणा विझंदासीं, उन में ई असां ॻाढ़ा मिर्च विझंदासीं। हिन में ॾिसो मूं लूणु न आहे विधो, हिन में सिर्फ़ु इहे 3 मसाला विधा आहिनि, धाणा, ॻाढ़ा मिर्च ऐं हेड। छो जे करे जो असां ही बसर जो जेको दाग था कयूं इहो कढंदासीं, कढी ऐं टमाटनि खे इन्हनि खे ग्राइंड कंदासीं। असल में असांजी भाॼी खे भुञणो न आहे। जेके आहिनि वाङण ऐं पटाटा उहे असांजा हल्को शेडो फ्राए थियल आहिनि, इन जे करे असांजा भुञंदासीं न त असांजो मसालो ईअं पचंदो न। इन जे करे असां उनखे पाणीअ में पहिरियां इन्हनि मसालनि खे विधो आहे त जीअं सड़ी बि न वञनि, छो कि असां डायरेक्ट विझंदासीं त उहे सड़ी वेंदा। तव्हां भले देॻड़ीअ में पाणी विझी इहे मसाला विझो, मां अलॻि सां विधा आहिनि, तव्हां इहे विझी उन्हनि खे घुमायो। उनखां पोइ जेको तव्हां बसर ऐं टमाटनि जी पेस्ट ठाही आहे, ग्राइंड कयो आहे, उहे बि उन में विझो ऐं भुञोसि जेसि ताईं तव्हांखे फील थिए त अलॻि सां थोरो तेल मथां अचे थो या थोरो उन्हनि जो पचणु फील थिए। अगरि बसर तव्हां कचो था विझो ऐं कचो ग्राइंड था कयो त उनखे लाज़मी तेल ताईं ज़रूरु पचाइजो। उनखां पोइ ॾिसो मां पटाटे खे कटे ॾिठो आहे, मुंहिंजो 80 खां 90% पटाटो ॻरियल आहे। वाङण त पहिरियों ई ॻरियल आहे, लेकिन पटाटो बि मुंहिंजो ॻरियल आहे। अगरि तव्हांजो ॻरियल पटाटो न हुजे त हिन में थोरो पाणी ज़रूरु विझिजो। पोइ तव्हां उन में मुंहिंजी हिन में ट्रे में जेतिरो बि तेल हुयो मां सॼो उन में लाहे छॾियो आहे। ईअं न त को उहो ज़ारा तेल असांजे कंहिं ॿिए कम जो त कोन हूंदो न। इन जे करे भाॼीअ में जेतिरो बि तेल वापसि असां उहो तरण में कढियो आहे उहो वापसि इन में वञे त बहितरु आहे, ग्रेवी में वञे। उनखां पोइ 5 खां 10 मिंटनि ताईं इन्हनि खे थोरी देरि छॾे ॾींदो। तव्हां ढकु ॾेई थोरी देरि लाइ छॾे ॾियोसि, मतिलबु ईअं त इन जो ऐं आख़िर में तव्हांखे थोरो अगरि मूंखे, छो जो मां ग्रेवी में लूणु न विधो, सिर्फ़ु पटाटनि में विधो त ग्रेवी में मूंखे लूणु थोरो घटि पिए लॻो। इन जे करे मूं मथां लूणु विधो त जेको बि उन्हनि जो अञा एक्सिस पाणी आहे उहो बि ॿाहिरि निकिरे ऐं पोइ आख़िर में भुञण में तयारु थियनि। अगरि तव्हांजे घर में मुर्गी वग़ैरह कॾहिं इतफ़ाक़ आहे महिमान अचनि था, मुर्गी घर में अवेलेबल न आहे, अगरि तव्हां वटि वाङण आहिनि, आलू आहिनि, तव्हां हिन तरीक़े सां अगरि भाॼी ठाहींदो त बि ही तक़रीबन मुर्गीअ जे या टकर वारी भाॼी हूंदी। इनशाला तव्हां खाई ॾिसो। अगरि मूंखे इन स्टेज ते गरम मसालो वग़ैरह पसंदि न हूंदो आहे, अगरि तव्हांखे पसंदि हुजे त तव्हां भले मथां ज़रूरु हिन जे मथां गरम मसालो बुरकिजोसि। मां धाणा ऐं सावन मिर्चनि सां सर्व कयो आहे। खाओ, इंजॉय कयो। अल्लाह हाफ़िज़।